नाज़रीन, हिंद काउंसिल के नाले वाले मशहूर बुजुर्ग के औलिया हज़रत सैयद लश्कर शाह के मेले में मौजूद आया, जंहिंजो इफ्तिताह नवाबजादे मीर मुनव्वर खान तालपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान रईस गुलाम कादर मरी कयो है। इन मेले में हज़रत सैयद लश्कर शाह के मेले में साबिक़ अगून सूबाई सलाहकार सैयद रियाज शाह खरासानी, ख़ास मेयर डिप्टी मेयर जुनैद बुलंद, जिला टंडोलिया के वाइस चेयरमैन दरिया खान मरी समेत हैदराबाद टंडोलिया जा मौजूद आहिनि। असां इन मेले के हवाले सां जेको आहे इफ्तिताह कंदड़ आहे नवाबजादा मीर मुनव्वर खान तालपुर, रईस गुलाम कादर मरी ऐं सैयद रियाज शाह खरासानी सां ॻाल्हायूं। मलाखड़ा असांजी सिंधी सकाफ़त है पुराणी। मेला मलाखड़ा उलियान ते दरगाहुनि ते लॻंदा आहिनि ऐं इहा सुठी आहे पुराणी सकाफ़त है। इनखे थोरो क़ाइमु ऐं दाइमु रहणु खपे ऐं हिनखे थोरो जदीद तरीक़े सां बि जेको आहे सो हिनखे सहूलियतूं वग़ैरह मुहैया कयूं वञनि। असांजी इहा हमेशह कोशिशि रही आहे त हिते जदीद तरीक़े सां जेको आहे सो रांदूं वग़ैरह जेके हुजनि उहे मशीनूं वग़ैरह जदीद उहे हुअणु खपनि। हेॾा मलाखड़ा ही सदाई असां त जेको लश्कर शाह जो मेलो तक़रीबन 40 साल खां लॻंदो पियो अचे, जंहिंमें रईस गुलाम कादिर मरी साहिबु, मुंहिंजे वालिद साहिबु सैयद अब्दुल्ला शाह ऐं सभिनी महिनतुनि सां शुरू थियो। ऐं असांजो लश्कर शाह जो मेलो सिंध में तक़रीबन 3 नंबर वॾो मेलो लॻे थो, जंहिंमें तव्हां ॾिठो आहे मलाखड़ा ॿारनि जी तफ़रीह जे लाइ झूला ऐं सर्कस वग़ैरह लॻनि था। अहिड़ा जीअं इवेंट्स थियनि था, हिन में हिते जे माण्हुनि जीअं जेके इंटीरियर जा माण्हू आहिनि, जेके कॾहिं अहिड़ा हूंदा आहिनि जो ॿाहिरि वञी न सघंदा आहिनि या उन्हनि अहिड़ो मौक़ो कोन मिलंदो, त उन्हनि खे हिन तरीक़े जा मेले मलाखड़ा थियनि था त उनमें उन्हनि जी तफ़रीह जो मौक़ो उन्हनि खे मिले थो। मेलो है हिते मीर साहब जन जे महिरबानी सां वॾे मीरनि जो फंक्शन मिलियो मेले वाले तो सकाफ़त जा भला घोड़ा ढगा उन वास्ते सभिनी खे जी नाज़रीन, हज़रत सैयद लश्कर शाह के मेले जो इफ्तिताह कंदड़ नवाबजादा मीर मुनव्वर खान तालपुर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान रईस गुलाम कादर मरी ऐं सूबाई अगूण सूबाई सलाहकार सैयद रियाज शाह खरासानी जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनमें चवणु आहे कि मल ऐं मलाखड़नि सां सिंध जी सकाफ़त ई रहंदो आहिनि। हिन सां जेको आहिनि इलाइक़े जे जेको आहिनि ग़रीब ओरियत माण्हुनि खे ख़ुशी महसूसु थींदियूं आहिनि। हीअ त मल ऐं मलाखड़ी तकरीबूं थींदियूं रहंदियूं त आवाम खे दिली ख़ुशी मिलंदियूं आहे। राजा साजिद खानज़ादा इबरत न्यूज़ टंडोवाला।